दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। छो त हाणे चरबट राजा वारो ड्रामो यानी पंहिंजावेरी हले थो पियो, जंहिंमें 10 लख रुपया ॾंड चाकर खान तां ॾिठो त रखियो वञी कासिम ऐं जाबिर ते, जेको गुलशेर खे ज़हर ॾिनो वियो। हसीना पंहिंजी जान छॾाए इन जी ॻिची में टोड़ो विधो। हीअ 10 लख रुपया हसीना इन्हनि खे ॾींदी, इहे फेरे ॾींदा रुंडे खे, रुंडो इन्हनि खे माफ़ु कंदो। अहिड़े हिसाब सां इन्हनि जो ठाव थी वेंदो ऐं चाकर खान बि चुप करे वेंदो। यानी वल्लू जो क़त्ल लुड़ी वियो, कासिम मुसारियाम घुमंदो रहंदो। हाणे इन खे सांवल पकड़ींदो पंहिंजो कंहिं न कंहिं तरीक़े सां, ऐं इहो हैदर इन खे राति जो ॿाहिरि वठी ईंदो। अहिड़े हिसाब सां हैदर बिल्कुलु सांवल सां मिलियलु आहे ऐं हेॾो जेको आहे पंहिंजे सौट जो बदिलो वठण जे लाइ ऐं जाबिर ऐं कासिम सां बि मिलियलु आहे ऐं इन्हनि खे पूरो कराईंदो। अहिड़े हिसाब सां ड्रामो हाणे आहिस्ता आहिस्ता ज़बरदस्त बहितरीनु कहाणी जे अॻिते वधी रही आहे। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻे त महिरबानी करे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।